बदीन सिंध जो मशहूर शहर ऐं पुराणो शहर आहे। ही शहर जदीद दौर जी हर सहूलियत सां सींगारियल आहे। अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो ऐं भेनरो, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। आऊं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में असां तव्हांखे बदीन शहर जी तारीख़ बाबति ॿुधाईंदासीं। छा तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो? जेकॾहिं हा त हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो जीअं असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिले। अचो त ॾिसूं था बदीन में छा छा आहे। बदीन ते नालो बदीन कीअं पियो? ही हिकु बहितरीन सवाल आहे जंहिंजो जवाबु असांखे ज़रूरु मालूम हुजणु घुरिजे। जिते हिन वक़्तु बदीन आहे, इन जॻह जो पुराणो नालो तारीख़दान सांवलपुर लिखनि था। इन जो मतिलबु बदीन जो पुराणो नालो सांवलपुर आहे। बदीन ते नालो बदीन चयो वञे थो त हिते हिकु बुज़ुर्ग रहंदो हो जंहिंजो नालो हो शहाबुल दीन। उन बुज़ुर्ग खे के माण्हू शहाबुद्दीन ऐं कुझु माण्हू शाहबुद्दीन चवंदा हुया। इन खां पोइ हिन इलाइक़े खे बि बदीन चयो वियो। लेकिन कुझु माण्हुनि जो रायो आहे त हिन इलाइक़े में मलाहनि जी हिकु ज़ात रहंदी हुई जंहिंजो नालो हुयो बदीन। उन करे बि हिन इलाइक़े खे बदीन सॾियो वेंदो हुयो। सिंधी भाइरो ऐं भेनरो, असल बदीन जो शहर मौजूदा बदीन खां अधु मील परे हो। हिन बदीन खे नओं बदीन सॾियो वञे थो। हिन खे मीरनि पंहिंजे दौर में आबाद कयो। 1780 में मदद खान पठान जे लश्कर पुराणो बदीन तबाह करे खंडर बणाए छॾियो हो। सिंधी भाइरो, मदद खान पठान हिकु अहिड़ो ज़ालिम ताक़तवर लीडर ऐं हुक्मरान हुयो जंहिं पंहिंजे दौर में असांजी सिंध मथां कई जंगियूं मुसलत कयूं। उन जंगियुनि में बदीन शहर बि पुराणो बदीन शहर बि तबाह थी वियो हो। दोस्तो, मौजूदा बदीन जंहिंखे मीरनि पंहिंजे दौर में आबाद कयो, जदीद दौर जी हर सहूलियतुनि सां सींगारियल आहे। 1975 में बदीन खे ज़िले जो दर्जो मिलियो। उन खां अॻु बदीन हैदराबाद ज़िले जो तालुको हुयो। हिन वक़्तु बदीन हैदराबाद डिवीज़न जो ज़िलो आहे। बदीन ज़िले अंदरि 5 तालुका आहिनि। बदीन शहर पाण, टंडो बागो, शहीद फाज़ुल राहू जंहिंजो पुराणो नालो गोलाचिड़ी हुयो, उन खां बाद मातली ऐं तलहार आहिनि। बदीन में तव्हां रेल ऐं रोड ॿिन्ही ज़रिए अची सघो था। सिंधी भाइरो, बदीन जी इकोनॉमी जी ॻाल्हि कजे त ही ज़िलो कुदरती गैस ऐं पेट्रोल सां मालामाल आहे। बदीन ज़िले अंदरि काफ़ी मिक़दार में गैस ऐं तेल निकितो आहे। बदीन ज़िले में मच्छी ऐं ॿियनि आबी पखियुनि जो शिकार जो ठीको हर साल 1.5 खां 2 करोड़ जो नीलाम थींदो आहे। ज़रायत जे लिहाज़ खां बि ही ज़िलो अमीर ज़िलो आहे। हिन खे शुगर स्टेट बि सॾियो वेंदो आहे। इन जो मतिलबु हिन ज़िले में कमांद तमामु घणो थिए थो। हिन ज़िले में 6 शुगर मिलूं आहिनि। कमांद खां अलावा बदीन में कपह ऐं अनाज जा बि फसल थियनि था। बदीन जी ज़रायत जो दारो मदार सखर बिराज ऐं कोटड़ी बिराज ते आहे। सिंधी भाइरो, बदीन ज़िले जे सैरो तफ़री जी ॻाल्हि कजे त हिते तमामु ख़ूबसूरत म्यूज़ियम मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे लाड़ म्यूज़ियम। लाड़ म्यूज़ियम में तव्हां लाड़ जे माण्हुनि जो कल्चर ॾिसी सघो था ऐं आसार क़दीमा हिन में रखियल आहिनि जंहिंजी ख़ूबसूरती ॾिसण वटां आहे। उन खां अलावा बदीन शहर अंदरि शहीद बेनज़ीर पार्क मौजूदु आहे जेका फैमिली समेत घुमी सघिजे थी। बदीन ज़िले अंदरि हिकु महल बि मौजूदु आहे टंडो बागो में जंहिंजो नालो आहे साहिबान महल। ही तमामु ख़ूबसूरत महल आहे। तव्हां ज़रूरु ॾिसिजो हिकु चकर ज़िंदगी में। उनखां अलावा ऋण पट डंडू रेगिस्तान बदीन ज़िले अंदरि तमामु घणियूं आहिनि जंहिंजी ख़ूबसूरती ॾिसण वटां आहे। बदीन जी बाज़ार जी ॻाल्हि कजे त शाही बाज़ार मशहूरु अथसि जितां शॉपिंग करे सघिजे थी। बदीन जी तालीम जी ॻाल्हि कजे त सिंध यूनिवर्सिटी जो लाड़ कैंपस बदीन में कमु करे रहियो आहे। उनखां अलावा खोड़ सारा बहितरीन स्कूल प्राइमरी ऐं हाई स्कूल बदीन में आहिनि। बदीन जी सियासत जी ॻाल्हि कयूं त हिन ज़िले में NA 229 तां मीर ग़ुलाम अली टालपुर MNA आहिनि जंहिंजो तालुक़ु PP सां आहे। NA 230 तां डॉक्टर फामीदा मिर्ज़ा MNA आहिनि जंहिंजो तालुक़ु GDA सां आहे। MPA जी ॻाल्हि कयूं त PS 70 तां बशीर अहमद MPA आहिनि जंहिंजो तालुक़ु PP सां आहे। PS 71 तां मीर अलाह बख्श टालपुर MPA आहिनि जंहिंजो तालुक़ु PP सां आहे। PS 72 तां हसनैन अली मिर्ज़ा MPA आहिनि जंहिंजो तालुक़ु GDA सां आहे। PS 73 तां ताज मोहम्मद MPA आहिनि जंहिंजो तालुक़ु PP सां आहे। PS 74 तां मोहम्मद इस्माइल राहू MPA आहिनि जंहिंजो तालुक़ु PP सां आहे। सिंधी भाइरो, उमीद त ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं जेके दोस्त असांजे चैनल ते नवां आया आहिनि उहे चैनल खे सब्सक्राइब करे छॾनि। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।